अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। रावती अवामी मीडिया सेंटर ते सरपरस्त आला महबूब अली मलिक जे तरफ़ां रावती जे मोज़िज़ शख़्सियत ऐं रावती अवामी मीडिया सेंटर जे उहिदेदारनि जी गॾिजाणी थी गुज़री। गॾिजाणीअ में मोज़िज़ कारोबारी शख़्सियत अशरफ अली मलिक, चेयरमैन जाम साजिद चाचड़, वाइस चेयरमैन असलम मलिक, अवामी मीडिया सेंटर जे सदर सीनियर सहाफ़ी ग़ुलाम रसूल मलिक, अब्दुल अज़ीज़ जतोई, सीनियर नायब सदर इमदादुल्ला मार, नायब सदर मुनीर अहमद शब, प्रेस सेक्रेटरी सज्जाद हुसैन राजपूत, जनरल सेक्रेटरी ग़ुलाम रसूल रिंद फारूकी, डिप्टी जनरल सेक्रेटरी ग़ुलाम अब्बास खोसो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी फ़िदा हुसैन रिंद, लुत्फ़ुल्ला रिंद, आफिस सेक्रेटरी नसरुल्ला चाचड़, ख़जानची अली गौरमार, मेंबर साबिर हुसैन कलोड़ो, मेंबर मुनीर चाचड़, मेंबर जब्बार चन्ना, मेंबर ग़ुलाम नबी खोसो, मेंबर ज़हूर अहमद मलिक ऐं ॿियनि मोज़िज़ शख़्सियतनि शिरकत कई। उन मौक़े ते सीनियर सहाफ़ी ग़ुलाम रसूल मलिक ख़िताब कंदे चयो त असां हर मज़लूम जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदासीं ऐं हर सोशल मसइले खे हाईलाइट कंदासीं। वधीक ॾिसनि था हिन रिपोर्ट में। ज़रूरी न आहे हर एक के मिले, लेकिन एक निज़ाम हलाइण जे लाइ कंहिंखे वॾो बि कबो आहे। त असांजी सारा जेके बि मेंबर्स आहिनि या जेका बि असांजा साफ़ी सभई असां सदर बि हूं, जनरल सेक्रेटरी बि हूं, मेंबर्स बि हूं, कोई तफ़रीक़ कोन्हे इंशाअल्लाह। बसि हे हिकिड़ी असां काविश कई आहे नंढड़ी त हिते जे माण्हुनि खे जेको आहे असां वटि रसाई हुजे, असांखे उन्हनि ताईं हुजे। छो मां कंहिं महिल किथे हूंदो आहियां, अज़ीज़ किथे हुजे, मुनीर किथे, लेकिन हिन ऑफिस में कोई बि माण्हू ईंदो त इंशाअल्लाह मोटी खाली न वेंदो। उनजो जेकी असां हेल्प करी सघे थो, जेको बि मसइलो हुयो उनजी हेल्प बि असां कंदासीं इंशाअल्लाह। इन जे लाइ हिकु नंढड़ी काविश कई आहे। तव्हांखे सघण जो बि मक़सदु इहो ई आहे त तव्हांजो बि ताउन, तव्हां स्टेक होल्डर आहियो, साईं नायब नाज़ीम साहब, त तव्हां में कमु असांजो पवंदो ई पवंदो। असांखे पैसे पाई जी ज़रूरत कोन हूंदी, तव्हांजो फंड बि न वठंदासीं। बसि असांजा कमु सफ़ाई सुथरा आहे, जेके तव्हांजे हथ में हूंदा आहिनि अहिड़े क़िस्म जा ईमेल जे लाइ तव्हां सां दर्शन बि थी वञे असांजी टीम जो। इनजे करे तव्हांखे मां ॾिनोसीं, इज़त ॾिनोसीं, बाबा अचो असां सां नो हाउ बि थी वेंदी, ॿिए जे बारे में ॼाणींदासीं। इहो असांजो मक़सदु